ये ना भाई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। हाँ मुझे खबर है बचपन का अच्छा तो मोरे वाला कंजूस कोनन सुभान अल्लाह जे मामले में, बाकी बेन मामले में मुझे हींअर तक खबर कौन थी या चो सुभान अल्लाह। अचो तो जेका पीरज़ादा आहिनि सोलंगी आहिनि ऐं मोहल्ले जो नालो छा आहे मलक कॉलोनी वारा जेका आहिनि खुश नसीब आहिनि त 12वीं भी मल्हाइनि था 11वीं भी मल्हाइनि था। 12वीं को भी अभी हमने रुखसत किया है। हाँ सुमरा भी आए मेमण भी आए बाबा। वाह 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 सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। आशिक रसूल हुंदा आहिनि मेमन उहे तो बड़े पक्का हुंदा आहिनि लेकिन हुजूर जी नात जे मामले में दिल खोले खर्च कंदा आहिनि माशाअल्लाह। ता खुश नसीब आहिनि सभई भाई मुंहिंजा ता 12वीं में मल्हाइनि था 11वीं भी मल्हाइनि था। हींअर ई 12वीं के रुखसत कयो आहे हाणे 11वीं मल्हायूं था त अचो हुजूर जी आमद जो कलाम भी पढ़ा तव्हांखे ॿुधायां चओ सुभान अल्लाह। ये ना बाबा भाई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। मोमिनो खुशियों मल्हायो मल्हायो हाने ॾिस जा कीअं था सुभान अल्लाह चवाला मोरे वारा खुशियों मल्हायो। हां मोरे जो नालो अची वियो ना मोरे वारा खुशियों मल्हायो। छा आयो आका जो मिलाद आयो। हाँ मोरे वारा खुशियों मल्हायो मल्हायो आका जो मिलाद आयो। हाँ मोरे वारा खुशियों मल्हायो मल्हायो आका जो मिलाद आयो। जेके मिलाद जी खुशियां भाई हथ मथे करे अल्लाह 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 सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद दाता जी आमद हुजूर जी आमद नूर जी आमद। मजो कोन थो अचे मोरे वारो अल्लाह अकबर। सरकार की आमद का नारा यकीन पक्का हो तो इंशाअल्लाह कल बरोज़े क़यामत यही नारा काम आएगा इंशाअल्लाह। तो जरा सीने का जोर लगाकर सारे हाथ उठाकर सरकार की आमद का नारा लगाओ। सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद मरहबा दाता जी आमद मरहबा हथ मथे कर जाओ मरहबा लग राई जाओ हुजूर जी आमद मरहबा पुर नूर जी आमद मरहबा आमद जनारा लगी व्या अर्शी फर्श पे सजी व्या आमद जनारा लगी व्या अर्शी फर्श पे सजी व्या। मोरे वारो अर्श फर्श पे सजी व्या तब बनारा तवाब लगायो लगायो आका जो मिलाद आयो। नारा तवाब लगायो लगायो आका जो मिलाद आयो। मलक कॉलोनी वालों ने महफिल कराई इनके लिए शेर थी वींदा बाग बलारा थी वींदा भाग भलारा कह जा महफिल सजायण वारा बारा थी वींदा बाग बलारा महफिल सजायण वारा महफिल
सजायण वारा तोखे छा थियो तोखे खुदा रंग लायो लायो आका जो मिलाद आयो तोखे खुदा रंग लायो लायो आका जो मिलाद आयो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह हाणे हुजूर जी आमद जी नात जे नात जे सदके आमीन आमीन आप इंशाअल्लाह खुदा का है मेरा नाम मंका देता मैं काशी भाई चाहता हूं मैं छोड़ा पाऊं मेरा कोई नहीं है मैं दुआ में मदीने पाक जाऊं मैं जन्नत बकाया में मौत मिल जाए मदीने वाला आपको जरूर बुलाएगा इंशाअल्लाह जरूर कहिए मैं छोड़ा पाऊं मैं लाख तेरा बुलाऊं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व खुदा का है मेरा अल्लाह पाक इस आशिक को मदीने पाक की हाज़िर नसीब फरमा और हम इस आशिक समेत हम सबको मदीने पाक में मौत अता फरमा। मदीने पाक की प्यारी प्यारी नाते आपको सुनाऊंगा अभी इंशाअल्लाह।